परफ्यूम इस्तेमाल करण जो शौक़ कंहिंखे न आहे हूंदो ऐं गर्मियुनि में इन जी ज़रूरत सभिनी खे महसूस थींदी आहे। पर कुझु माण्हू परफ्यूम या ॿी ख़ुशबू जे इस्तेमाल जे हवाले सां घणो वाक़ुफ़ न हूंदा आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो महांगे खां महांगी परफ्यूम बि तकड़ में ख़ुशबू उॾाए छॾींदी आहे। असुल में मर्द ऐं औरतूं कंहिं परफ्यूम खे हणण वक़्तु कुझु वॾियूं ग़लतियूं कंदा आहिनि, जीअं वधीक हणण बाद खल ते महिटण या ग़लति जायुनि ते स्प्रे हणण। परफ्यूम में मौजूदु तेल खल जे कुदरती तेल सां मिली जज़ब थियण लाइ तयारु कयो वेंदो आहे त जीअं हिकु अनोखी ख़ुशबू पैदा करे सघिजे। पर इहो इन सूरत में न थींदो जॾहिं अव्हां परफ्यूम खे कपड़नि ते हणंदा। इन लाइ कॾहिं बि परफ्यूम खे खल खां सवाइ ॿी कंहिं जाइ ते न हणो। पर खल ते परफ्यूम किथे हणिजे इहा ॻाल्हि बि अहम आहे। जेकॾहिं अव्हां कंहिं गरम जाइ ते इन खे लॻाईंदा त जेॾी गर्मी हूंदी ओॾो तेज़ीअ सां परफ्यूम पखिड़िजी वेंदी। वधीक थधी जाइ जीअं हथनि जी तिरियुनि ते लॻाइण जी सूरत में ख़ुशबू वधीक देर ताईं न हली सघंदी। इन लाइ परफ्यूम हणण जी बहितरीन जाइ कंधु ऐं सीनो आहे। इन जाइ ते परफ्यूम जी ख़ुशबू घणी देर ताईं बरक़रार रहंदी आहे। इहा ॻाल्हि बि अहम आहे त परफ्यूम केतिरी हणिजे। परफ्यूम हमेशा थोरड़ी हणिजे जेका वधीक देर ताईं बरक़रार रहंदी आहे। जॾहिं त वधीक परफ्यूम हणण सां भरपासे जे माण्हुनि में मथे जो सूर बि पइजी सघे थो ऐं इहो ई मथे जो सूर अव्हां खे बि थी सघे थो। परफ्यूम खे जिस्म ते महिटण जी ॻाल्हि करियूं त ईअं न करणु घुरिजे। हीउ को लोशन न आहे जंहिंखे खल ते जज़ब करणो आहे। हिन जो तेल पाण मुरादो कुदरती ऑयल्स सां मिली वेंदो आहे, जंहिंखे महिटण सां ई तेज़ीअ सां खल में जज़ब थी वेंदी ऐं पोइ ख़ुशबू बि जल्द ख़तम थी वेंदी।